नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे तेहरान में ख़बर ॾींदा हलूं त ईरान में कोरोना वायरस तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। शहर जे नाइब वज़ीर में बि कोरोना वायरस जी मौजूदगी जी तस्दीक़ थी वई। ईरान में तेज़ी सां फैलिजंदड़ कोरोना वायरस सबबि मुतासिरीन जी तादाद में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। हाणे ईरान जे नाइब सिहत वारे वज़ीर बि पुरसरार कोरोना वायरस जी तस्दीक़ थी वई आहे। ख़ाबरू एजेंसी EFP मूजिबि ईरान जे गादी वारे हंधि तेहरान में हुकूमत जे तर्जुमान अली रेबी सां गॾु कयल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहर जे नाइब वज़ीर अर्जन हरीर जी केतिराई भेरा खंघंदो रहियो, जॾहिं त पगर बि अची रहिया हुआ। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हिन कानून साज़ी जी तरफ़ां ईरान जे शहर कम में वायरस सां 50 फोतगियुनि जी दावा जी तस्दीक़ कई आहे ऐं चयो आहे त जेकॾहिं ख़बर सही साबित थी त हू मुस्तफ़ी थी वेंदो। जॾहिं त बाद में सरकारी न्यूज़ एजेंसी ते नाइब सदर जी वीडियो बयान हलायो वियो, जंहिं में ॿुधायो आहे त हिन वायरस जी तस्दीक़ थी वई आहे। सरकारी TV ते नशर कयल वीडियो में नाइब सिहत वारे वज़ीर चयो त आऊं कोरोना वायरस सां मुतासिर थींदड़ माण्हुनि में शामिल थी वियो आहियां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।